हिकु बादशाह हुयो, उनजी धीउ जो लाइक़ी थी वई त हुनखे हाणे परेशानी थी पई त मां पंहिंजी धीउ जो संग कंहिंखे ॾियां। हुनजी दादुली हुई, पंहिंजी धीउ खे चए त मां बादशाह परे परे जा बादशाह मां हुन जा पुट घुरायां थो, तूं ॾिस ऐं तूं पसंदि कर त मां तुंहिंजी शादी करायां। उनजी धीउ चयो ॻाल्हि ॿुध, मुंहिंजा 3 सुवाल आहिनि, जेको बि मुंहिंजा 3 सुवालनि जा जवाबु ॾींदो मां शादी उन सां कंदुसि। बाक़ी बादशाह हुजनि, केरु बि हुजे, ग़रीब हुजे, हारी हुजे, मज़दूर हुजे, मुंहिंजे 3 सुवालनि जा जवाबु ॾींदो मां शादी उन सां कंदुसि। बादशाह जेके बादशाह जा जेके यार हुया, बादशाह उन्हनि हिन पैगाम मोकिलियो, तव्हां पंहिंजे पुटनि खे मोकिलियो, तव्हां बादशाह आहियो, तव्हांखे अकुलु हूंदो। मुंहिंजी धीउ जा 3 सुवाल आहिनि, जेको बि भञंदो मुंहिंजी धीउ सां शादी कंदो, पोइ इनाम में मां हुनखे पंहिंजी हुकूमत मां अधु मिल्कियत ॾींदुसि इनाम में। इहा ॻाल्हि हलंदी वई, जिथे किथे बादशाह जा पुट अचनि पिया, अचे सुवाल अचे ॿुधनि पिया, पर जवाबु को बि न पियो ॾेई सघे। ईअं माण्हू अचनि पिया, मोटंदा पिया वञनि। वरी ॿी हुकूमत में हिकिड़ो आलिम रहंदो हुयो, उनजो तक़रीबन 2-3 शहरनि में उनजो नालो हुयो, आलिम जो, वॾो आलिम हुयो त हीउ भलो आलिम आहे, भले नाले सां सुञातो वेंदो हुयो। जिथे किथे त जिथे बि ज़िक्र थींदो आलिमनि जो त उनजो पहिरियों नंबर नालो ईंदो हुन आलिम जो। उनखे हिकु पुटु हुयो, पर उनखे बि तालीम अहिड़ी ॾिनी हुई क़ुर जी, हदीस जी, इन्हनि जे बारे में। पोइ उन ताणी इहा ॻाल्हि पती, हुन राति जो पंहिंजे पीउ खे चयो, आलिम खे, चए बाबा ॻाल्हि ॿुध, फिलाणे बादशाह जी धीउ आहे, उहा सुवाल थी जे 3, चए जेको भञंदो मां हुन सां शादी कंदसि, मूंखे तूं इजाज़त ॾे त मां हिन वञी सुवाल भञा 3। हिन चयो बाबा ॻाल्हि ॿुध, मां आलिम आहियां, जिथे किथे मञियो थो वञा, मुंहिंजो नालो आहे हेॾो सारो, जे अगरि तूं वञी हितां सुवाल न भञंदे त इहा मुंहिंजी बदनामी थींदी। चवंदा हेॾो वॾो आलिम, उनजो पुटु सुवाल जा जवाब न ॾेई सघियो, इन खां बहितर आहे तूं न वञ त भलो आहे। चइबा ॻाल्हि ॿुध, मां बि तुंहिंजो पुटु आहियां, मां बि तुको ई इल्मु पिरायो आहे, त इनशा अल्लाह ताला मां हुनखे सुवाल जा जवाबु ॾींदुसि, मूंखे तूं दुआ कर, तुंहिंजो इनशा अल्लाह ताला कंधु मां मथे कराईंदुसि। ऐं वाह थी वेंदी त आलिम जो पुटु आयो, जीअं अचे सुवाल भॻा, मूंखे तूं दिलि सां इजाज़त ॾे। हुन ॾिठो आलिम ते ज़िद ते चढ़ियो आहे, लहंदो कोन, हिनखे चए ठीकु आहे भला तूं वञ, इनशा अल्लाह ताला तूं खटी ईंदई। हो पोइ निकिरी पियो उतां, आलिम जो पुटु घोड़े ते चढ़ी सिधो आयो हिन बादशाह वटि। बादशाह खे पंहिंजी तारीफ़ कराई त फिलाणो आलिम तव्हां ॿुधो हूंदो, चई मां ॿुधो आहे, चई मां उनजो पुटु आहियां, मां हिन सुवालनि जा जवाबु ॾींदुसि। हुन चयो भाई क़ुर जा हदीस इन्हनि जा सुवाल न अथई, हे कुझु सुवाल अहिड़ा ॾुखिया आहिनि जेके चवणा कोन था पवनि, सिर्फ़ु इशारा ई आहिनि। चई भली इशारा हुजनि त बि मां हिनखे जवाबु ॾींदुसि। चई ठीकु आहे। राति उते हो रहियो, सुबुह थियो, कचहरी लॻी, अचे वेठा वज़ीर, कोटवार, शहर जा माण्हू, ॿियनि हुकूमतुनि जा जेके बि हुया, के बादशाह के वज़ीर, उहे बि वेठा, छो जो सुवाल जवाब जो हलंदा हुया त माण्हू जे वेहंदा हुया त कहिड़ा सुवाल आहिनि, कहिड़ा जवाब आहिनि, सभु अचे वेठा। बादशाह दादी अचे वेठी, बादशाह बि अचे वेठो। चयो हाणे सुवाल जवाब शुरू थियनि, चयो भली शुरू थियनि। हिते बादशाह दादी उथी ऐं करे हथु मथे कयईं। हर माण्हू हैरान थी वियो, छा आहे हिन छा कयो? आलिम जे पुटु उथी ऐं हिन 2 आङुरियूं मथे कयूं। त बादशाह दादी हिते चयो त पहिरियों सुवाल मुंहिंजो भॼी पियो। माण्हू हैरान थी विया, छा हो? हिकिड़ी आङुर हुन मथे कई, हिन 2 आङुरियूं मथे कयूं, इहो कहिड़ो सुवालु हुयो? सम्झ में त कंहिंखे आयो ई कोन। वरी हिते बादशाह दादी छा कयो? तलवार खणी तलवार खे फेराई, हेॾे होॾे फेराए वञी वेही रहे पंहिंजी साॻी कुर्सी ते। त हिन छा कयो? जेको आलिम जो पुटु, उन छा कयो जो पंहिंजे खीसे मां पेन कढी ऐं उन तां हीअं करे लिखणु लॻो, जीअं माना हवा में माण्हू लिखंदो आहे, हीअं करे हवा में इशारो ॾेई पेन जो मोटाए खीसे में विझी वेही रहियो। हिते बादशाह दादी चयो त ॿियो साल ई भॼी पियो। हिते वाह बि थी वई, पर माण्हू हैरान हुया थे सुवाल कहिड़ा आहिनि। हिते लफ़्ज़ कोन था ॻाल्हाए, त सिर्फ़ु इशारा आहिनि
ऐं बादशाह दादी चए थी भॼी पियो। हिते वरी बादशाह दादी उथी सिधो पंहिंजे महिलाती जेका ॾाकिणी उन मथां चढ़ी वञी मथे वरी मोटी अचे साॻी पंहिंजी कुर्सी ते वेही रही। माण्हू सभु हैरान, छा आहे हिन छा कयो जो उथी मथे थोरो वेझो अचे, बादशाह दादी वेझो अचे, हिन दिलि ते हथु रखे ऐं वेही रहियो। वेही ऐं खणी उथियो, वेही उथी सिधो वञी पंहिंजी वरी कुर्सी ते वेही रहियो। बादशाह दादी चयो त टियों सुवाल ई भॼी पियो। हिते वाह वाह थी पई, बादशाह बि खिले पियो, माण्हू सभु हैरान थी विया। पर इहा ॻाल्हि कंहिंखे सम्झ में कोन पई अचे सुवाल कहिड़ा हुया, जवाबु कहिड़ो हुयो। हिते बादशाह उथियो। बादशाह जो आलिम जे पुट जी ॻाल्हि ॿुधाए मूंखे, इहे सुवाल बि मूंखे तूं ॿुधाए, हिन जा जवाब बि मूंखे तूं ॿुधाए। अगरि जे सही मूंखे न ॿुधाई त मां तलवार हणी मुंडी कपे छॾींदुसि। इहे छा आहे, छाजा इशारा आहिनि इहे, यकदमि मूंखे ॿुधाए। माण्हू सभु हैरान थी विया, इहा ॻाल्हि छा आहे। हिते आलिम जे पुट चयो मां तोखे ॿुधायां थो, हुनजा सुवाल बि हुनजा जवाब बि। बादशाह दादी हिते हली वई पंहिंजी मलात में कि पहिरियों हुन चयो त अलाह आहे। मां हुनखे चयो, मां ॿ हथ इशारा न, मां चयो अलाह आहे, अलाह जो महबूब पैगंबर बि आहे। त हुन चयो त वाक़ई बि सही आहे इहा ॻाल्हि। इन इहा भॼी पई। पोइ वरी हुन तलवार जो इशारो ॾिनो त तलवार सभिनि खां वधीक हथियार तलवार आहे। त मां हुनखे चयो त मां कढी कलम हुनखे ॾेखारियो। मां चयो तलवार खां वधीक कलम आहे, सभिनि खां वधीक हथियार जेको ज़ोर उहो कलम आहे तलवार खां। त हुन तॾहिं चयो त सही आहे, भॼी पियो सुवाल। जीअं टियों कि जेको ॾाकिणी ते चढ़ी मोटी आई हिते वेठी त माना हे थकिजी पई। मां वञी हुनखे हुनजे भरिसां, मां हुनजे भरिसां वेही ऐं मां वेठो त दिलि ते हथु रखे हुनखे ॿुधायुमि त इंसानु वञी थकिजी पए थो, पर दिलि जेका इहा थकिजंदी न आहे। जेकर दिलि थकिजे त दिलि बंदि थी वञे न, पर दिलि जी धक धक पई हलंदी आहे। माण्हू केतिरो बि कमकार करे पोइ इंसानु थकिजी पवंदो आहे, टंगू थकिजी पवंदी, पर दिलि जेका थकिजंदी न आहे। तॾहिं मां हुनखे चयो दिलि आहे, दिलि थकिजंदी न आहे। उहो हिन ॻाल्हि खे सम्झी वई त दिलि आहे जेका थकिजंदी न आहे। जी बिल्कुलु सही आहिनि, तुंहिंजा टई सुवाल जा जवाब सही आहिनि। पोइ हुन आलिम जे पुट जी शादी थी, उन बादशाह दादी जी शादी थी ऐं पंहिंजी कुंवार वठी उन जेको ॼञ सूधो सिधो उते आलिम वटि वियो। ऐं आलिम जेको त उते फ़ख़ुरु कयो त वाक़ई बि पुटु तूं जेको पढ़ियो मूं वटि, बाक़ाइदे उहो ई इल्मु तूं वटि बि आहे जेको मां तोखे पढ़ायो। मूंखे फ़ख़ुरु आहे अॼु त तूं हिकिड़े आलिम जो पुटु आहीं ऐं इल्मु तूं वटि आहे। ऐं जो अॻ में मुंहिंजो नालो हुयो, हाणे तुंहिंजो नालो बि थी वियो, यानी कि मुंहिंजे नाले सां गॾु तुंहिंजो नालो बि थी वियो। त जहिड़ो आलिम पाण आहे अहिड़ो पुटु बि हिनजो अहिड़ो ई आलिम आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। वरी इनशाला ॿी कंहिं वीडियो में मिलंदासीं। अस्सलाम वालेकुम।